अच्छा मुनवर साहब इहो ॿुधाइजो जीअं अवां ॿुधायो आबनार हुरमुज़ ते जहाज़ ॿिए के रूट ते निकिरी थो वञे ऐं उन जे ख़िलाफ़ ईरान कार्रवाई थो करे त उन जहाज़ खे रोकण जो तरीक़ेकार इहो ई आहे त उन जे मथां को हमिलो कयो वञे मतिलबु इन जो छा SOPs वग़ैरह ठाहिया विया आहिनि जेकॾहिं को जहाज़ ईरान जे रूटनि जी भञकिड़ी थो करे त उनखे कीअं रोकियो वेंदो जंहिंखां पोइ इहा छिकताण वधी रही आहे नज़र अची रही आहे इहा ॾिसो इहो जेको जहाज़ ॿिए रूट खां वञे पियो न इहो अमेरिकन जहाज़ हो फ्लैग कंहिं ॿिए मुल्क जो लॻल हो ऐं इहो अमेरिका जे लाइ चयो थो वञे त हू वेपन जेको आहे उहो शिफ्ट थो करे ट्रांसफर थो करे मिडल ईस्ट में बिकॉज़ वॾे पैमाने ते तबाही थी आहे ऐं ईरान जे हमलनि में जेको 5th फ्लीट जेको आहे अमेरिकन जो हेडक्वार्टर बहरेन में उहो त तक़रीबन तबाह थी चुको आहे तव्हांखे ख़बर हूंदी आहे अर्ली वार्निंग रेडार सिस्टम जेको आहे उहो बि मुकमल तौर ते उते तबाह थी चुका आहिनि 4 हुया 4 ई तबाह थी चुका आहिनि ऐं जेके एयर रेडार सिस्टम हुया उन में बि 2-4 जेके जहाज़ आहिनि उन्हनि जा बीठल उहे बि तबाह थिया आहिनि सो इन सॼी सूरत हाल में उते नए मिलिट्री एसेट जी ज़रूरत आहे त उहो ख़ामोशी सां अमेरिका ट्रांसफर थो करे जेको शक थो पैदा करे त छा ही जेकी जंग बंदी आहे इहो टाइम बाय करण जे लाइ आहे ताकि हिकिड़ी वॾी जंग वरी शुरू कई वञे बिकॉज़ इज़राइल जो मौक़िफ़ इन महिल इहो आहे अमेरिका में जेकी तरवीज कनि था पिया लिंडसी ग्राहम ऐं टेड क्रूज़ जे थ्रू उहा इहा त ईरान जी असां 3 लेयर्स ऑफ लीडरशिप मारे चुका आहियूं इहा आख़िरी लेयर ऑफ लीडरशिप आहे अगरि इहा हली वेंदी त ईरान एतिरो कॉम्प्लेक्स आहे सो उते जेको आहे जेकी हिन रिजीम जा जेके एलिमेंट आहिनि उहे उनखे क़ाबू न करे सघंदा ऐं असांजी मर्ज़ी जी रिजीम अची वेंदी त शक इहो थो पैदा थिए त जॾहिं तव्हां मुआदे जी भञकिड़ी बि कयो था ॿिए रस्ते खां तव्हां जहाज़ बि वठी था वञो ऐं उहे जहाज़ पहिरों बि जहाज़नि ते ईरान रोकियो बि ऐं ड्रोन हमला बि कया उन्हनि खे पोइ ते मोटायो बि उन महिल त अमेरिकन हमलो न कयो इन जहाज़ ते जो अमेरिकन हमलो कयो त इन ते सेंसिटिव छो हुयो अमेरिका इहो सवाल तो उते पैदा थिए अलबत्ता कल ईरान 3 जहाज़ ॿिया मोटाया आहिनि उन्हनि खे वार्निंग जारी कंदो आहे उन्ही खां पोइ ड्रोन वग़ैरह हिकिड़ो हमलो कंदो आहे ताकि हू पोइ हिते हटिजी वञे सही बिल्कुल ठीक है मनोहर साहब पोइ इहो ॿुधाइजो हाणे इन सॼी सिचुएशन में वेयर इज़ पाकिस्तान सर उन जो छा मौक़िफ़ आहे उन पारां को एतिरो ख़ासि बयानु साम्हूं न आयो आहे हाणे इन सॼी सिचुएशन में पाकिस्तान छा मामलात क्रिएट कंदो पाकिस्तान हिकिड़ो न्यूट्रल कंट्री आहे वेल विशर आहे अमेरिका जो बि ऐं ईरान जो बि ऐं ख़िते जे मुल्कनि जो बि असांजो त स्ट्रेटेजिक इंट्रस्ट आहे त ईरान सिक्योर रहे ताकि असांजो हिकिड़ो बॉर्डर सिक्योर रहे ॿियो असांखे इकोनॉमिक बेनिफिट बि थियनि था पिया बिलफर्ज ईरान जे थ्रू अवां सेंट्रल एशिया रीच था कयो अहिड़े नमूने सां ऑयल एंड गैस जो एग्रीमेंट एंड ट्रेड एग्रीमेंट ईरान सां उहो बि थियण वारो आहे ऐं तव्हां पंहिंजा कॉरिडोर्स बि ओपन कया आहिनि ईरान जे ट्रेड जे लाइ चाबहार जेको आहे उहो अगरि उन ते हमला थिया आहिनि त तव्हांजो ग्वादर जेको आहे उहो आबाद थी चुको आहे हिन महिल रिकॉर्ड उन कंटेनर्स खे एंटरटेन कयो आहे अहिड़े नमूने सां जेके GCC मुमालिक आहिनि उते बि अवांजो इकोनॉमिक इंट्रस्ट आहे बिकॉज़ 1.4 मिलियन पाकिस्तानीज़ आर वर्किंग ओवर देयर हाफ ऑफ यूर रेमिटेंसेस आर कमिंग फ्रॉम देयर सो असां त वेल विशर आहियूं त हिते इकोनॉमिक एंड पॉलिटिकल एंड सिक्योरिटी स्टेबिलिटी हुजे सो पाकिस्तान पंहिंजो इहो भरपूर किरदारु अदा कंदो एज़ पर विजन ऑफ द जिना पीस विद इन एंड पीस विदाउट एज़ पर पाकिस्तानी नेशनल इंट्रस्ट जेको 3 सीज़ जे इर्द गिर्द घुमे थो पियो कोऑर्डिनेशन कोऑपरेशन एंड कनेक्टिविटी सो पाकिस्तान ते मस्बत किरदारु अदा कंदो रहंदो इंशाअल्लाह